ब्यूरो से वसीम इकबाल। जिला जेकमबाद में मुहर्रम अल हराम इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। जेकमबाद ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां नंढे तोड़े वॾा जुलूस कढिया विया। जेकमबाद शहर में 10 मुहर्रम जी सुबुह सां शहर ऐं भरपासे जे इमाम बारगाहनि मां जुलूस बहिरामंद थियो, जेके शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां थींदा DC गेट बेड़ी चौक ते पहुता, जिते नमाज़ ज़ोहरैन अदा कई वई। नमाज़ जी अदायगी बाद में जुलूस पंहिंजे मंज़िल ॾांहुं रवां थींदा पीर बुखारी ते पहुता, जंहिंमें हज़ारे अज़ादारनि शिरकत कई। जुलूस में या हुसैन जी सदाउनि सां सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी सां मातम कयो वियो। जुलूस में ज़ुल्झना ऐं ताज़िया पिणु मौजूदु हुया, जिन खे ख़ूबसूरती सां सिंगारियो वियो हो। जंहिं बाद जुलूस पंहिंजे मुक़ररु कयल रस्तनि तां थींदा मौला करबला में नहर थिया। होॾां मुहर्रम अल हराम जे सिलसिले में ज़िला जेकमबाद में हिफ़ाज़ती इंतज़ाम SSP जेकमबाद तरफ़ां तमामु सख़्त कया विया हुया। शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि जी खारदार तारुनि सां गॾु सख़्त चेकिंग कई वई, जॾहिं त जुलूस ॾांहुं ईंदड़ रस्तनि ते पिणु सील कयो वियो हो। पुलिस ऐं रेंजर जा अहलकार जुलूसनि सां गॾु मौजूदु हुया, जॾहिं त SSP जेकमबाद से सलीम शाह पिणु हिफ़ाज़ती इंतज़ामनि जो मुआइनो कयो। ॿिए पासे जेकमबाद ज़िले में 10 मुहर्रम अल हराम में मोबाइल फ़ोन बंदि रखी वई हुई। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिक्योरिटी के हवाले से फुल प्रूफ सिक्योरिटी के इंतजाम किए हैं। टोटल 53 जो जुलूस अपनी मंजिल पे रवां दवा हैं। 3000 के करीब नफरी तैनात है। उसके अलावा रेंजर्स उस्मानिया हुजे, सल्तनत रोम हुजे या कहिड़ी बि सल्तनतूं हुजनि, उन्हनि में अहिड़ी वॾी क़ुर्बानी न थी आहे। हीअ अहिड़ी बेमिसाल क़ुर्बानी आहे जंहिंमें जंगजू न विया आहिनि, जंहिंमें को जंग करण जे लाइ माण्हू तयारु थी न विया आहिनि, बल्कि हिकिड़े घर जा फ़र्द विया आहिनि। का नंढी 4 साल जी बछड़ी आहे, को गोद में ॿारड़ो आहे, को 57 साल जो पोड़ो इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहे। सवाल करो आपने ये केस लगाई हुई है, किस तरह से लगाई गई है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये कैंप जो है फैसल मुगरी साहब जो है उनकी ट्रस्ट जो है उसके तहत है, जो हाजी साहब चला रहे हैं। और जो करबला का है वो इश्क खुदा है। खुदा के इश्क में उन्होंने अपना सब कुछ लुटा दिया, और जब आखिरी वक्त में सर सजदे में रखा तो परवरदिगार आलम से मुनाजात की, परवरदिगार आलम को पुकारा और फिर फरमाया सब